जी नाज़रीन, गुज़िरियल रात खां वठी ॾोहारी राज क़ाइमु थियो आहे। गुज़िरियल राति ॿ मोटरसाइकिलूं फुरिजी वियूं आहिनि। उन में जेको आहे हिकु लालूराम लॻे ॻोठ पेचुआ जे रहवासियुनि सां गॾोगॾु हितां जे वापडा अहलकारनि खां बि जेको आहे मोटरसाइकिल फुरिजी वई आहे। इन ई हवाले सां हितां जे वापडा अहलकारनि पेचुआ फीड ते कमु कंदड़ मुलाज़िमनि जेको आहे एहतिजाज कयो आहे। चो त इन सॼी सूरत हाल ते हिन सां ॻाल्हि ॿोल करियूं त हुननि जो छा चवणु आहे। साईं, असांजो मुतालबो इहो आहे, मोटरसाइकिल असांखे 2 ॾींहंनि में जेको आहे मतिलबु आहे मिले, न त असां पूरी जेको आहे मतिलबु आहे वारे ग्रेड स्टेशन सॼी बंदि कंदासीं। जे 2 ॾींहंनि जे अंदरि मोटरसाइकिल जेको आहे न मिली त असां बंदि, असां सां ज़ुल्म आहे, असां काॾे वञूं साईं। मुतालबो इहा आस्थान आहे मोटरसाइकिल फुर कई अथनि, रोक रक़म आहे, उनखे अलावा मोबाइलूं आहिनि, 2 मोटरसाइकिलूं आहिनि। त असांजो जेको बि वापडा जो कमु करे थो त ग्रिड तो शटडाउन मोटरसाइकिल ते ई वञी वठी थो अचे, ऐं तो शटडाउन वठी अचण खां पोइ बाद में जेकी बि हिते कमु करे थो, लाइन ते पोलनि ते कमु करे थो, या ॿियो कंहिं बि ट्रांसफॉर्मर ख़राबु आहे, या को तार कंडक्टर किरियल आहे, या ॿी कंहिं बि शइ क़िस्म जी कंहिंजी लाइन ख़राबु आहे, चालू करण लाइ उहे पंहिंजी मोटरसाइकिल इस्तेमालु था करनि। ग्रिड स्टेशन ते जेके हलंदड़ 4 फीडर आहिनि, पेचुआ, सिटी, ओल्ड नसराबाद ऐं जेको आहे सो नजम अबड़ो फीडरनि खे मुकमल तौर ते बंदि कयो वेंदो, ऐं जंहिंजी ज़िम्मेवार हितां जी पुलिस हूंदी। कैमरामैन रफ़ीक टोटाणी सां गॾु मुजीबुर रहमान टोटाणी, सिंध टेलीविज़न न्यूज़, लालूराम।